नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे छिन्नी खां ख़बर ॾींदा हलूं त छिन्नी ॻोठ हलेली जे बाअसर वॾेरनि जे ॾाढनि खिलाफ़ ॻोठ हलेली जे रवासिन मसामात फातिमा जमाली, ग़ुलाम शबीर जमाली, मसामात वज़ीरा ज़ाल मौला बख्श जमाली प्रेस क्लब छिन्नी पहुची साफ़िन आॾो दाहींदे ॿुधायो त हलेली जे वॾेरनि मोहम्मद खान जंगवाणी जे छोकरनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो ऐं हर रोज़ असांजे घरनि आॾो पाणी भरण लाइ वेंदड़ औरतुनि खे तंग कनि था। ऐं अॼु बि असांखे असांजे घरनि जे आॾो तंग करण बाद वॾेरे मोहम्मद खान जे पोटे सज्जाद जमाली ऐं आचर जमाली असांखे ऐं असांजे औरतुनि खे तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिंमें शफ़ी जमाली ज़ख़्मी थी पियो, जंहिंजी दांह खणी असां टंडो रहीम खान थाणे पहुता आहियूं, जिथे पुलिस वारनि NC कई आहे। हिननि वधीक दाहींदे चयो आहे त हिननि खे वॾेरनि जे छोकरनि मां सख़्तु ख़तरो, जेके हर वक़्तु हथियार खणी असांजे घरनि जे आस पास फिरंदा वतन था, जंहिं सबबु असां सख़्तु ख़ौफ़ में मुब्तला आहियूं। हिननि SSP दादू खां मुतालबो कंदे घुर कई आहे त वॾेरनि जे छोकरनि ख़िलाफ़ जल्द कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो। ॿी सूरत में हू औरतुनि समेत SSP दादू जी ऑफिस आॾो एहतजाज कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।